अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंधी ड्रामन जो मयनाज़ अदाकार असद कुरैशी तरफ़ां किंग ऑफ सिंध मुमताज़ मोलाई ख़िलाफ़ वीडियो बयान सोशल मीडिया ते वायरल। अदाकार असद कुरैशी छो मुमताज़ मोलाई ख़िलाफ़ ॻाल्हायो? छा पाण खे बहितर मशहूर करण लाइ अदाकार असद कुरैशी मुमताज़ मोलाई ख़िलाफ़ ॻाल्हायो? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जेको बैलेंस कोन वेंदो पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंधी ड्रामनि जो क़दीमी ऐं पुराणे वक़्त जो अदाकार असद कुरैशी ताज़ो ई अदाकार असद कुरैशी सिंधी मीडिया जे नंबर 1 चैनल सिंध टीवी जे प्रोग्राम शतरंज में इंटरव्यू ॾींदे ॿुधायो त पहिरियां मुमताज़ मोलाई मुंहिंजो पसंदीदा फ़नकार हो। बाद में जॾहिं हुन वायात क़िस्म जी शाइरी ॻाइणु शुरू कई त अदाकार असद कुरैशी जो वधीक छा चवणु हो, अचो तव्हांखे उन जे ज़बानी ॿुधायूं। मुमताज़ मोलाई जो हिकु ॿ गानो सुठो, बाक़ी मुमताज़ मोलाई त हुन खां पोइ जेका वायात शाइरी ॻाई त उन हिसाब सां मूंखे न वणे। यादि रहे त मुमताज़ मोलाई सिंध जो उहो वाहिद फ़नकार आहे जेको ज़वाल खां उरूज तरफ़ आयो ऐं हाणे केतिरा ई माण्हू मुमताज़ मोलाई ख़िलाफ़ु ॻाल्हाए पाण खे ॿीहर मशहूरु करणु चाहिनि था।